अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असीं क़ुरान शरीफ़ पढ़ूं पिया सूरत अंबिया अलैहिमुस्सलाम। अर्ज़ु कयोसीं त हिन सूरत में जेके पहिरियों 47 आयतूं आहिनि उन्हनि मंझि हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला मके जे जेके एतिराज़ आहिनि, मके में क़ुरैशी जेके आहिनि रसूल पाक सां एतिराज़ कनि था, उन्हनि जा जवाब अलाह ताला क़ुरान शरीफ़ में ॾिए थो, ॿियनि सूरतुनि में बि, हिन सूरत में बि ख़ुसूसन 48 आयत खां वठी ॿिया 90 आयत ताईं अलाह सुब्हानो ताला ॿुधाए थो पैगम्बर अलैहिस्सलाम जेके पहिरीं आया उन्हनि कीअं उन्हनि ते इस्तिहज़ा कई वई, उन्हनि ते टोकरूं कयूं वयूं, उन्हनि ते मस्ख़रियूं कयूं वयूं, टोकूं कयूं वयूं, ऐं उन्हनि जो कीअं अलाह ताला जवाबु थिए ॾिनो या पैगम्बरनि कहिड़े नमूने सां उन्हनि खे मुंहं ते ॾिनो, ऐं अलाह ताला कीअं उन्हनि खे बर्बादु कयो, जेके इस्तिहज़ा जिन ते कई, टोकूं ते कयूं, मस्ख़री ते कयूं, ऐं कीअं नबीअनि अलैहिस्सलाम खे कीअं अलाह ताला निजात ॾिनी। त हीअ सूरत आहे निजात जी ऐं अंबिया अलैहिस्सलाम जा जेके बि कशफ दर जी मतिलबु त जेके बि तकलीफ़ूं उन्हनि खे पहुतियूं थिए उहे अलाह ताला खे लाथियूं। हाणे हीअ वलक़द आतैना अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हितां शुरू थियो ॼण किसा नबीअनि जा। वलक़द आतैना मूसा व हारून अल फ़ुरक़ान व ज़िया व ज़िक्रा लिल मुत्तक़ीन। टे ख़ुसूसियतूं जेके मूसा अलैहिस्सलाम ते जेको किताबु लथो उन जे मुतलिक़ त फ़ुरक़ान उहो तौरात हो, यानी फ़र्क़ु करण वारो हलाल ऐं हराम में, हिन किताब जो बि नालो फ़ुरक़ान आहे। ऐं हीअ बि ज़िक्र आहे त ज़िक्र हिन में सूरत में घणा दफ़ा ईंदो। ऐं उन खां पोइ पहिरीं ख़ुसूसियत तौरात जी इहा हुई, यानी जेको किताबु जेको बि लाथो हलवा लिखियो आहे हुन ते फ़ुरक़ान व ज़िया रोशनी, यानी नूर। ॿिए हंधि अलाह ताला चयो त तौरात जेको हुदम व नूर नूर हो, यानी उन में जेके तहरीफ़ूं कयाऊं, जेके विधाऊं अॻिते पोइते कयाऊं, हीअ कयूं बुछलियूं ॻाल्हियूं वझी छॾियाऊं, ख़राबु ॻाल्हियूं विझी छॾियाऊं, सुठियूं ॻाल्हियूं कढी छॾियाऊं, उहो हुननि जो मसइलो। पर जेको लथो हज़रत मूसा ऐं हारून ते, उन में उहो रोशनी हुई, उन में हिदायत हुई, उन में नूर हो। उहा ज़िक्र आहे, उन में ज़िक्र हो, नसीहत हुई, ख़ुसूसियत हुई। ऐं हीअ बि ज़िक्र आहे, हीअ जेको क़ुरान शरीफ़ आहे उहो बि ज़िक्र आहे। तंहिं करे हिन में हाज़ा ज़िक्र हीअ जेको ज़िक्र आहे, यानी क़ुरान शरीफ़ जेको लथो आहे, त हिन में टई शयूं हिन में पहिरीं अची वियूं। यानी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जूं कहाणियूं ॿियनि हंधनि ते घणियूं आहिनि, हिते रुॻो आहे त तौरात वांगुरु हीअ किताबु आहे। यानी जीअं तौरात लथो, ऐं जेकॾहिं तव्हांखे मूसा अलैहिस्सलाम ऐं उहो तौरात जेकॾहिं मञण में अचे थो त पोइ हीअ तव्हांखे अचणु खपे। उहो बि अहिड़ो ई आहे, हिन में बि उहे मौजज़ा आहिनि, हुन में बि उहे ई ॻाल्हियूं आहिनि, हिन नबीअ ते बि उहे ई ॻाल्हियूं। ऐं ख़ुसूसन जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे तमकिनत ॾिनी ऐं हिकिड़ी जी हिजत कयईं, मुंहिंजो मिस्र मञा, वरी सीना जे इलाइक़े में वञी रहियो, तहिड़ी नमूने सां मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके मञा हिजत करे मदीने में अची रहे थो, उते इस्टेब्लिश करे थो मकन्ना होम फ़िलहाल तमकिनत उते हुनखे हासिलु थी थिए। त इहो ॼण हिकिड़ो रिलेशनशिप आहे हज़रत मूसा ऐं हारून सां इन कहाणी मंझि। इन करे उनजो पहिरीं ज़िक्र उन जो थो अचे। हिन में सिर्फ़ु 2 आयतूं आहिनि इहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून जे मुतलिक़, ऐं उन्हनि खे निजात, उन्हनि जी बरकत ऐं उन्हनि जी वलक़द आतैना मूसा व हारून अल फ़ुरक़ान व ज़िया माना रोशनी, यानी नूर जेको ॿिए हंधि आहे नूर जो लफ़्ज़ु आहे। व ज़िक्र आहे, नसीहत आहे। व ज़िक्र लिल मुत्तक़ीन, तक़वा वारनि जे लाइ। इन ई सूरत में अॻिते बि वरी ईंदो त हीअ जेको किताबु आहे तौरात आहे जेको असां उन में ॻाल्हि करे छॾी आहे त हीअ जेके आहे अलाह ताला मदद कंदो तक़वा वारनि जी, परहेज़गारनि जी। इन करे असां मल जी बि ॻाल्हि कई त मल जी काइनि से 2 थियूं थियनि। मल आहे आख़िरी, जंहिं आख़िरी मल
खटी ॼण उन खटी रांदि। तंहिं करे दुनिया जेकॾहिं खटी त ठीकु आहे, खटियईं न खटियईं साॻी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं आख़िरत खटियईं त उहा तक़वा वारनि जी मतिलबु जेका आहे सा हिकिड़ी इन तक़वा जे उसूल ते ॿधलु आहे। अलदीन यख़्शौन, उहे जेके अलाह ताला खां डिॼनि था, यख़्शौन रब्बहुम, संदुनि रब खां डिॼनि था, जेको पालनहार आहे। ख़लकियईं, पोइ वरी पालियाईं, पोसाईं, वॾो कयईं ऐं पंहिंजो हिफ़ाज़त में रखियईं, तव्हांजो वॾी उमिरि ते पहुतो, त उहो अलाह ताला रब आहे। इन सेंस में अब कोन्हे, रब आहे। तंहिं करे जेके माण्हू मुंझी पिया, उन वरी पोइ अलाह खे चयो त इहो असांजो पीउ आहे, अब आहे असांजो अबु। पोइ अलाह ताला हिते क़ुर शरीफ़ में चई छॾियो त न, उहो तुंहिंजो पीउ न आहे, तव्हांजो रब आहे, अब न आहे, रब आहे। तंहिं करे रब होम अलदीन यख़्शौन रब्बहुम, न त अबहुम, पाण पीउ खां डिॼो बि ठीकु, अलहमदिल्ला, उनजो अदब करियो। ईअं न त पीउ खे पादर हणो, जीअं हाणे हणनि पिया यूरोप में, अमेरिका में, जिते किथे वेस्ट में, ऐं पाकिस्तान में हाणे लॻी विया आहिनि जो पीरनि खे मारनि खे अहिड़ा पुट ऐं धीअरूं ऐं नोहरूं पंहिंजूं पादरियूं हणनि। इहो न थिए कमु, पर पंहिंजो पीउ जो अदब करियो। ऐं पंहिंजो अलाह ताला ॿिए हंधि चयो पीउ माउ जो एॾो अदब कयो, सूरत लुकमान में, सूरत अहकाफ़ में, के सूरत ॿियनि हंधनि ते, त जीअं मुंहिंजो शुकुरु था करियो, तीअं माउ ऐं पीउ जो बि शुकुरु करियो। अलाह ताला शरीक कयो आहे माउ पीउ खे पंहिंजे शुक्र करण मंझि। ॿिए कंहिं बि शइ में अलाह ताला कंहिंखे बि शरीक न कयो आहे, त सिर्फ़ु माउ पीउ खे शुकुरु करण में। वशकुरु ली वल वालिदैक व इलैकल मसीर, मसीर तव्हांजो मुॾां आहे। तंहिं करे शरीक कयो अथसि पंहिंजे शुकुरु करण में माउ पीउ जो ऐं उनजो अदब करण में। ऐं जेके बि आयतूं तौरात जूं शुरू थियूं थियनि त अलाह खे हिकिड़ो करे मञो ऐं माउ पीउ जो अदब करियो। क़ुर शरीफ़ में बि जेको सूरत बनी इसराईल में ॿिनि हंधनि ते जेका ॻाल्हि पहिरीं अलाह ताला खे हिकिड़ो करे मञो, माउ पीउ जो अदब करियो। माउ पीउ जो अदब छुटो त पोइ ॻाल्हि ख़तमु आहे, पोइ तव्हां बदनसीब थींदव। जेको चङो माण्हू हूंदो, फज़ीलत वारो हूंदो औलाद, त उहो माउ पीउ जो अदब कंदो। जॾहिं माउ पीउ जो पाण अदब कंदो त संदसि औलाद बि उनजो अदब कंदो। वहाज़ा बहरहाल इहा ॻाल्हि, वहाज़ा ज़िक्र, इन खां पोइ ज़िया आतैना वलक़द आतैना मूसा व हारून अल फुरक़ान व ज़िया ज़िक्रा लिल मुत्तक़ीन अलदीन यख़्शौन रब्बहुम बिल ग़ैब। न को अलाह खे ॾिठो, न को रसूल खे ॾिठो आहे असां, न को जन्नत खे, न को दोज़ख खे ॾिठो आहे, न को ॾिठो त ख़बर न आहे की क़बर में छा थींदो, जॾहिं पूरींदा या जिन खे साड़ींदा ख़बर न आहे उन्हनि जो छा थींदो। इहो ग़ैब जो सॼो इल्मु आहे। तंहिं करे ग़ैब में मञिणो आहे हुनखे, रब बिल ग़ैब वहुम मिन अस्साअति मुशफ़िक़ून। ऐं सात खां, यानी घड़ी जेका आख़िरी आहे, मौत जॾहिं ईंदो त असांजी घड़ी शुरू थी वेंदी, असांजो जॾहिं मौत ईंदो, पर उहा सात जॾहिं सॼी दुनिया बर्बादु थींदी ऐं वरी ॿीहर उथंदी, उहा बि सात आहे। इन सेंस में सात खां मुशफ़िक़ून, मुशफ़िक़ून अर्ज़ु कयोसीं त शफ़क़त में बि आहे, हीसल माण्हू बि आहे, ऐं पंहिंजो ॾिनल ख़ौफ़, उहो जेको अदब ऐं मुअदब वारो डपु, उहो मुशफ़िक़, इशफ़ाक़, शफ़ीक़, मरहमत जे सेंस में बि इहा ॻाल्हि मुशफ़िक़ून, हिते माना उन मां हीसल उन खां ॾिना थिए क़यामत खां। हाणे इहा ॿ आयतूं इहे थियूं हज़रत मूसा जे मुतलिक़, ऐं उन में खां हाणे थो अचे वहाज़ा ज़िक्रुन। हाज़ा माना हीउ क़ुर जेको आहे सो ज़िक्र आहे, नसीहत आहे, चङाई आहे तव्हांजी। वहाज़ा ज़िक्रुन मुबारकुन, बरकत वारो ज़िक्र आहे। हीउ क़ुर शरीफ़ बरकत वारो आहे, मींहुं अलाह ताला वसाए थो, उहो बरकत वारो आहे। ऐं पंहिंजो घणियूं ॻाल्हियूं इहे बरकत वारियूं आहिनि जेके अलाह ताला बालिक ना फ़ीमा आताना, अलाह या अलाह जेको असांखे ॾिनो अथई, औलाद ॾिनो अथई, दौलत ॾिनी अथई, पैसो ॾिनो अथई, उन में बरकत विझ। जेको माइटी मिटी हीउ माइट न थी, उन में असांखे बरकत ॾे। अलाह बारिक लना फ़ीमा आताना, या अलाह असां बरकत ॾे असांखे हुन में जेको तो असांखे अता कयो आहे। वहाज़ा ज़िक्रुन मुबारकुन अंज़लनाहु, जीअं पाणी नाज़िल थो करे अलाह ताला आसमान तां, बरकत थिए थी, फसल थियंदा, तीअं अलाह ताला क़ुर शरीफ़ लाथो आहे। सूरत रोम में
अंजुर आसार रहमत, अलाह ताला जे आसार रहमत जा ॾिसो त कीअं थो मींहुं वसे त इहो बरसाति सारंग जी ॻाल्हि इन मंझि अचे थी। हुन ॾांहुं अलाह ताला ॾांहुं रेफरेंस ज़रूरु करिणो आहे, अलाह ॾांहुं एल्यूजन, पर जेके अलाह जे एल्यूजन खे कढी छॾिबो, अलाह जे रेफरेंस खे कढी छॾिबो, मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अचणु, हुनजे नबूअत जो अचणु सारंग वञा कढी छॾिबो त पोइ ॻाल्हि बेकार थी वेंदी हली। हाज़ा ज़िक्रुन मुबारकुन अंज़लनाहु, असां हे नाज़िल कयो आहे। सारंग सुर खे ईअं पढ़णु घुरिजे, रूम सूरत खे ईअं पढ़णु घुरिजे जहिड़े नमूने सां अलाह ताला वटां आयो आहे। ऐं नबी पाक अलैहिस्सलाम ॿिया बि जेके आया आहिनि उहे रहमत थी आया आहिनि। ऐं हीअ सूरत बि रहमत जी आहे, हीअ सूरत निजात जी आहे, हीअ सूरत शफ़ा जी आहे, हीअ शफ़ाअत जी बि आहे। हाज़ा ज़िक्रुन मुबारकुन अंज़लनाहु अफ़ अंतुम लहू मुनकिरून, पोइ छा तव्हां इन ॻाल्हि खां इनकार कंदव त हीअ इन ॻाल्हि खे छॾे ॾिबो। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रेफरेंस ई कोन ॾिबो। जॾहिं सारंग जी ॻाल्हि कबी, जॾहिं सावक जी ॻाल्हि कबी, पखियुनि जी ॻाल्हि कबी, माण्हुनि जी ॻाल्हि कबी, हुन जी ॻाल्हि कबी, हुन जी ॻाल्हि कबी, पर अलाह ऐं रसूल जी ॻाल्हि न कबी त पोइ ॻाल्हि जेका त वज़न खां निकिरी वेंदी हली। हाज़ा ज़िक्रुन मुबारकुन अंज़लनाहु फ़अंतुम लहू मुनकिरून, जेकॾहिं इन ॻाल्हि जा तव्हीं मुनकर आहियो त हीअ सभई जेका रहमत बरकत अलाह ताला वटां आई आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे उन जी बरकत आहे, हीउ क़ुर जेको आहे सो बरकत आहे। इहे सभई ॻाल्हियूं बरकत वारियूं कढी छॾिबियूं सुर सारंग मञा त शाह जी माना बेकार थी वेंदी हली, माना बेमाना थी वेंदी हली, का ॻाल्हि कान्हे। वलक़द हाणे इहा ॻाल्हि थी हिकिड़ी आयत आहे, अॻिते वरी बि हाज़ा ज़िक्र जी ॻाल्हि ईंदी इन ई सूरत मंझि, पर हाणे अचे थो मामिलो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो, जेको हिन आयत खां वठी पंहिंजो 51 आयत खल वलक़द आतैना इब्राहिम रुशदहू। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम जो ज़िक्र जेको आहे सो अचे थो हिन आयत खां वठी 51 खां वठी 73 आयतुनि ताईं। इहे 23 आयतूं आहिनि यकियूं, इन खे गॾु उन मंझि ॼण उर में जेको बसरे जे भरिसां शहरु आहे, उन में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो पैदा थियणु, उते वॾो थियणु, उते पोइ मामला थियणु, उते पोइ बुतनि जो भञणु, उते पोइ बाहि में उछलजणु, उन ॾांहुं सॼो रेफरेंस हिन में आहे। या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहिम, उहो बि हिन सूरत में आहे। ऐं साफ़ात में उनजो वधीक ॿियो बि ज़िक्र आहे। ऐं पोइ उतां ई खां हिजरत करणु, ऐं पोइ हारान वञणु, हारान खां हिजरत करणु, पोइ वरी किनान वञणु, किनान खां हिजरत करणु, वरी मिस्र वञणु, मिस्र खां मोटी अचणु, किनान वग़ैरह वग़ैरह ॻाल्हियूं। पर हिन में बि 23 आयतुनि मंझि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ज़िक्र घणो आहे। उन खां पोइ वरी ॿियनि नबियनि अलैहिस्सलाम जो ज़िक्र ईंदो। हाणे फरमाए थो वलक़द आतैना इब्राहिम रुशदहू, असां रुशद ॾिनो। उन रुशद जी ॻाल्हि सूरत अनआम में आहे, जेको नंढे हूंदे ई हू चए थो त हीउ सिज ऐं चंड ऐं तारा हीअ छा मुंहिंजा ख़ुदा आहिनि, जीअं सभु को माण्हू हिते पियो पूॼे पियो सिजनि खे, चंडनि खे, सन्स डे ऐं मून्स डे ऐं ट्यूज़ डे ऐं वेडनीस डे ऐं थूर्स डे, इहे सभई जेके आहिनि से पूॼण जा बहाना आहिनि त फलाणे जो फलाणो ॾींहुं आहे, हीउ फलाणे जो ॾींहुं आहे, हीउ फलाणो जेको आहे सितारो आहे उनखे पूॼण जो ॾींहुं आहे, हीउ सुरैया खे पूॼण जो ॾींहुं आहे, हीउ ज़ुहरा खे पूॼण जो ॾींहुं आहे, हीउ ज़ुहल खे पूॼण जो ॾींहुं आहे, हीउ फलाणे कोप खे, हीउ फलाणे बुर्ज खे पूॼण जो ॾींहुं आहे। इहो रुश्द जेको आहे अलाह ताला ॾिनो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे नंढे हूंदे ई। वलक़द आतैना इब्राहिम रुशदहू मिन क़ब्ल, क़ब्ल माना जॾहिं अञा नंढो हो, जॾहिं अञा हारान में हुयो। हाणे हेॾी जेको हिते मामिलो आहे अञा उहो हारान जी ॻाल्हि, हारान पर छा उर में आहे, जॾहिं अञा नासरिया बसरे जे भरिसां, हिते बेबीलोन जे भरिसां। क़ब्ल कुन्ना बिही आलिमीन, असांखे सॼी ख़बर हुई हुनजी, असांखे इल्मु हो त हू छा पियो करे ऐं छा पियो सोचे, यानी असां ई हुनखे सोच वीचार सॼो ॾिनोसीं। इज़काल ले अबीह, जॾहिं हुन पंहिंजे पीउ खे चयो, व क़ौम ई संस क़ौम वारनि खे बि चई थिए,
मां हाज़ी तमासीलु लती अंतुम लहा आकिफ़ून। चई कहिड़ियूं सूरतूं आहिनि, तमासील आहिनि, मिसाल आहिनि, इहे बुत आहिनि कहिड़ा जेके तव्हां ठाहिया आहिनि, अंतुम लहा आकिफ़ून, जिन ते एतिकाफ़ वेठा कयो, जिन ते गोॾा भञो वेठा आहियो। इहो छा आहिनि, मतिलबु हीअ पूॼा छा लाइ था करियो, बुत तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो था ॾियनि। अंतुम लहा आकिफ़ून क़ालू, हुन चयो, उन्हनि चयो त वजदना आबाना, असांजा अबा ॾाॾा असां पंहिंजे अबनि ॾाॾनि खे ॾिठोसीं, वजदना लधोसीं, यानी ॻोल्हे का शइ लाइ बि आया ॾिठोसीं त ईअं कयूं त वजदना, वजदना लधोसीं, माना उन यानी असां ॾिठोसीं त ईअं कयूं पिए, इन माने में वजदना असां लधोसीं। कालू वजदना आबाना लहा आबिदीन, इनखे पूॼींदे असां ॾिठोसीं, तंहिंखे असीं पूॼूं था। काल लक़द कुंतुम अंतुम व आबाउकुम फी दलालिम मुबीन, त चयईं त जेकॾहिं यकीनन तव्हां हुजो, अंतुम व आबाउकुम, ऐं तव्हांजा अबा ॾाॾा बि फी दलालिम मुबीन, पधरे दलाल में, गुमराही में जेकॾहिं हुजो पहुचा थिए। कालू अजितना बिल हक़, हुननि वरी चयो हिनखे त जेकॾहिं तूं को हक़ असां ते आंदो अथई असां ॾांहुं, त अजेतना, जेतना जेत माना आणणु, को हक़ आंदो अथई, बिल हक़, का ॻाल्हि आंदी अथई हक़ सां, अम अंत मिनल लाइबीन, या तूं आहीं को रुॻो रांदि करण वारो, असां सां रुॻो मस्खरी वेठो करीं, असां भोग वेठो करीं, असांखे लाभ माना रांदि रूंद करणु, यानी तूं वेठो असां सां रुॻो दलील ऐं बाज़ियूं करीं, असांजे बुतनि जे ख़िलाफ़ु, असांजे ख़ुदाउनि जे ख़िलाफ़ु, तोखे को हक़ु आंदो अथई, तो भला ॾेखार कहिड़ो आहे। अम अंत मिनल लाइबीन काल बल रब्बुकुम रब्बुस समावाति वल अर्द। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन नंढे हूंदे ई ज़माने में, मतिलबु उन ज़माने में ई हिन खे चयो रब तव्हांजो उहो आहे, पालनहार, ख़लकनहार उहो आहे, जंहिं आसमान ऐं ज़मीन ख़लकियो आहे। हिननि बुतनि तव्हांखे ख़लकियो आहे छा, या तव्हांखे को फ़ाइदो पहुचाईंदा, उहा बि ॻाल्हि ईंदी। चए रब्बुस समावाति वल अर्द, रब्बुकुम रब्बुस समावाति वल अर्द, रब तव्हांजो उहो आहे जेको आसमाननि जो ऐं ज़मीन जो रब आहे। अलज़ी फ़तर हुन, जंहिं उन्हनि खे पहिरियों दफ़ो ख़लकियो आहे। फ़तर, सूरत फ़तर बि आहे, पंहिंजो ऐं अलाह जो नालो फ़ातिर आहे, फ़ातिर समावात वल अर्द, पहिरियों दफ़ो, बदा समावात में पहिरियों दफ़ो, मतिलबु पहिरियों दफ़ो का शइ ख़लकिजे, उनजे प्लान कजे, रिथ कजे, कीअं कजे, त उहो फ़तर आहे। फ़तर हुन, जंहिं उन्हनि खे ठाहियो पहिरियों दफ़ो, त उहो जेको आहे सो तव्हांजो रब आहे। हाणे हीअ व अन अला ज़ालिकुम मिन शाहिदीन, ऐं इन ॻाल्हि ते आऊं या शहादत खणी आयो आहियां, गवाही खणी आयो आहियां, अलाह ताला मूंखे इहा ॿुधाई आहे ऐं मूंखे इहो इल्मु ॾिनो आहेसि जेको आउं तव्हां वटि पास ऑन थो करियां, तव्हांखे ॿुधायां थो। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, मञो त मञो, न मञो त वञी खॾ में पओ। मिनल्लाह काल बल रब्बुकुम रब्बुस समावाति वल अर्दि लज़ी, जंहिं फ़तर हुन, इन्हनि सभिनी खे ख़लकियो, आसमाननि खे ऐं ज़मीनुनि खे पहिरियों दफ़ो। व अन अला ज़ालिकुम, तव्हां उन ॻाल्हि ते लाइ तव्हां ते मिन शाहिदीन, ऐं शाहिद आहियां, गवाह आहियां, तव्हांजे इन ॻाल्हि ते गवाह शाहिदी ॾींदड़ आहियां। व तल्लाह, ऐं अलाह जो कसम आहे, ऐं अलाह जो कसम आहे, वतल्लाहि लअकीदन्न असनामकुम, तव्हांजे असनाम, तव्हांजे सनमनि ते, तव्हांजे बुतनि ते ऐं प्लान कंदुसि को, रिथ कंदुसि को, अकीदन क़ैद कंदुसि, क़ैद हीउ जेको काफ़ कल कुते सां, उहो क़ैद, हू क़ैद जेको जेल में विझिबो माण्हू खे, उहो काफ़ कलम सां, हीअ अकीद ऐं रिथ कंदुसि, ऐं प्लानिंग कंदुसि, कुझु कंदुसि। वतल्लाहि लअकीदन्न असनामकुम, तव्हांजा असनाम, सनम छोकिरियुनि जो नालो वीचारनि जो रखंदा आहिनि, पर सनम हुनखे करे पूॼींदा आहिनि, उहो माउ पीउ वीचारा। असनामकुम बाद अन तुवल्लू मुदबिरीन, जॾहिं तव्हीं हलिया वेंदो पुठि ॾेई, यानी कंहिं पासे। हाणे इहो एक्चुअली आहे पंहिंजो नौरोज़ जेको हिननि जो शुरू थो थिए ईरान ऐं मेसोपोटेमिया में, अञा ताईं बि इहे मल्हाइनि था सभई। नओं साल जेको हिननि जो 21 मार्च खां शुरू थिए थो,
ऐं सीज़ द बदर 13 तारीख़ जेका आहे नए साल जी माना ॿी टी अलाए 4 अप्रैल मतिलबु एतिरे ॾींहुं पवंदी 21 खां वठी ॻणिबो त 13 तारीख़ जेका थी सीज़ द बदर उहो घर छॾे वेंदा आहिनि अॼु बि जेके ईरान वारा माण्हू आहिनि से ॿाहिरि निकिरी वेंदा खाधा पीता खणी वञी पंहिंजो मल्हाईंदा आहिनि छा चइबो आहे पिकनिक कंदा आहिनि हीअ कंदा आहिनि हू कंदा आहिनि पर घर छॾींदा आहिनि ईअं जीअं 3000 4000 साल अॻु में छॾींदा हुआ पंहिंजो घर खे पर उते बुतनि खे जे अॻियां पंहिंजा रखी वेंदा हुआ खाधा पीता ई हू पोइ वरी शाम जो ईंदा हुआ ॾिसंदासीं असांजे बुतनि केतिरो खाधो केतिरो बचो केॾां वियो हुयो त हाणे हिन रिथ कई आहे उहा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चए थो वञा अला ज़ालिक वतल्लाह असनामकुम बाद अन तुवल्लू जॾहिं पुठिते ई तव्हां वेंदो मुदबिरीन सीज़ द बदर वारे ॾींहुं तॾहिं आउं तव्हांखे इहो बिचंदुसि फजअलहुम जुज़ाज़न पोइ उन्हनि खे कंहिं टुकड़ा जॾहिं हू विया हलिया पोइ ॿी सूरत में आहे त सकीम आहियां ऐं तव्हां वञो हलिया चयोसि हलिया तूं बि असां सां गॾु चई आऊं कोन थो हलां ऐं चाक कोन आहियां ठीकु आहे आहियां वेठो आहियां घर में पोइ तव्हां वञो त आऊं ॾिसां छा थो करे पोइ इहो कयऊं उहा वरी ॿिए हंधि सूरत में आहे अलाह ताला ॿुधाई जुज़ाज़न इला कबीर सभिनी खे कंहिं टुकड़ा 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 सवाइ उहो जेको वॾो जेको बुत हो उन नालो लाइ छा हो पर उहो जेको काबे में अची रखियो ऐं पोइ वरी कुरेशन वग़ैरह उन्हनि माण्हुनि उनजो नालो हुबुल त हुबुल जहिड़ो को बि उहो बुत हूंदो त ओहिड़ो को उनजे छा चइबो आहे हिन कुल्हे ते रखी छॾियईं पंहिंजो कुहाड़ी जुज़ा इला कबीर अलाहुम उन्हनि वञा जेको वॾो हो तंहिंजे कुल्हे ते लअल्लहुम इलैहि यरजिऊन त जीअं जॾहिं मोटी अचनि त वरी इन ॾांहुं तवजो कान्हे यानी इन वॾो जेको बुत आहे उन खां पुछनि भई छा केॾा विया हलिया तुंहिंजा नंढा बुत तुंहिंजा यार बि हिनखे छा थियो कालू मन फअल हाज़ा बिआलिहतिना जॾहिं आया मोटी शाम जो अची ॾिठऊं त हीउ छा थी हलियो वञो कालू मन फअल हाज़ा बिआलिहतिना कंहिं कयो आहे हीउ कमु असांजे हिननि अलाहनि सां इन्नहू लमिन ज़ालिमीन बेशक उहो जंहिं इहो कमु कयो आहे सो वॾो को ज़ालिमनि मंझां आहे कालू समय पोइ हुन वञा कंहिं चयो जंहिंखे ख़बर हूंदी कालू समय न असां ॿुधो आहे फतह माना छोकिरो नौजवान आहे फतह ला फतह इला अली ला सैफ़ इला ज़ुल्फ़कर फतह जो लफ़्ज़ सुठे माना में आहे छोकिरो आहे छोकिरो उहो यज़कुर हुम उन्हनि जो ज़िक्र कंदो रहंदो आहे मतिलबु त इन बुतनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो रहंदो आहे कालू समेना फतह यज़कुरुहुम युक़ालु लहू इब्राहिम उनजो नालो सॾींदा आहिनि उनखे इब्राहिम करे सॾींदासीं हाणे तौरात में लिखियलु आहे पहिरीं संदसि नालो अब्राम आहे हुन खां पोइ जॾहिं कनान में पहुतो पोइ अलाह सुब्हानो ताला हुनखे चयो त हाणे तुंहिंजो नालो इब्राहिम आहे इब्राहिम माना घणनि जो पीउ आहीं तूं ऐं अबराम माना उहो बि पीउ आहे रब अबराम हो पहिरीं पोइ इब्राहिम पोइ बहरहाल चवंदो यज़कुरुहुम युक़ालु लहू इब्राहिम कालू फातू बिही अला आयुनिन्नास चयऊं त आणियो हिनखे माण्हुनि जे अॻियां यानी माण्हुनि जे अखियुनि जे अॻियां अला आयुनिन्नास यानी असांजे आॾो आणियो त असीं ॾिसूं हुनखे लअल्लहुम यशहदून त उहे जीअं हुन ते शाहिदी ॾियनि त इहो कहिड़ो कमु कंहिं कयो आहे छा कयो आहे हिनखे ईअं कयो आहे न कयो आहे पुछूं हुन खां कालू अंत हाणे जॾहिं आंदाऊं हुनखे त हू चवनि था पुछनि था हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां कालू अंत फ़अल्त हाज़ा बिआलिहतिना या इब्राहिम हे इब्राहिम तो कयो आहे इहो कमु काल अंत त छा तो पहिरियों जेको आहे हुनजी माना छा अंत तो फ़अल्त कयो आहे तो हाज़ा ही कमु बिआलिहतिना असांजे हिननि अलाहनि सां या इब्राहिम हे इब्राहिम काल बल फ़अलहू पर चई हीउ इन कयो आहे इहो जेको वॾो अथव इन कयो आहे हाणे पोइ जेको असीं चवंदा असांजी रिवायतुनि में आहे की हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या छा टे दफ़ा हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मतिलबु त सच खां ॿी का ॻाल्हि चई आहे जेको बि लफ़्ज़ इस्तेमालु करणु चाहियो चई बल फ़अलहू इन कयो आहे कबीर होम हाज़ा इहो जेको वॾो आहे हिननि जो इन कयो आहे इहो कमु फसालू होम पोइ पुछो इन खां इन कानू
यंतिक़ून जेकॾहिं इहे ॻाल्हाइनि था, जेके बगल चुटल हुन खां पुछो त कंहिं भॻो ऐं हीअ जेको वञो वेठो आहे, शायदि कुहाड़ी बि अथसि कुल्हे ते रखी पई, इन खां पुछो त कंहिं भॻो आहे, इहो ॿुधाईंदो तव्हांखे। फरजऊ इला अनफुसिहिम, पोइ ॾिठऊं पंहिंजे नफ़्सनि लाइ, मुंहुं कयूं ॿुत पंहिंजे नफ़्सनि लाइ, यानी सम्झ में हिनखे आई भई हीअ ॿुधाईंदो त कोन असांखे, न कोई ठुकर फिकर भतर जेके भॼी पिया आहिनि इहे ॿुधाईंदा त कंहिं कयो आहे कमु, भई हीअ कीअं थींदो कमु। कबीर पोइ चयो फरजऊ इला अनफुसिहिम फ़क़ालू इन्नकुम अंतुम ज़ालिमून, पोइ हाणे चऊं त तव्हां त ज़ालिम आहे, इन्नकुम अंतुम ज़ालिमून, तव्हां ई त ज़ालिम आहियो। हीअ मतिलबु ही वॾी ॻाल्हि थी वई आहे, छा हाणे हिनखे छा कजे, ज़ुल्म कंदड़ आहियो तव्हां। सुम नुक़िसू अला रुऊसिहिम, पोइ पंहिंजे ॿूथनि ते, पंहिंजे मुथनि ते रूस, रस मथे खे चइबो आहे, रस उन जो रूस, रूस माना प्लूरल, रूस पंहिंजे मथे, यानी पंहिंजे अकुल जे सम्झ जे उबतड़ कमु कयूं। नुक़िसू उबतड़ थियणु, ऊंधो थियणु, उबतो थी वञणु, यानी सम्झ में अचनि वई थी त ॻाल्हाईंदा कोन को, या अलाह ख़ुदा थी सघनि कोन था, पर तंहिं हूंदे बि छो जो पंहिंजी ज़िद ते बीठा आहिनि, पोइ छा कबो। सुम नुक़िसू अला रुऊसिहिम लक़द अलिमत, बेशक तोखे सुध आहे, हुनखे चऊं हज़रत इब्राहिम खे, लक़द अलिमत मा हाउलाए यंतिक़ून, चईं त हीअ त तोखे त ख़बर आहे थी ॻाल्हाइनि त कोन था। हाणे मतिलबु तव्हांखे ख़बर आहे थी कोन था ॻाल्हाइनि, मूंखे त अॻु में ई ख़बर आहे त कोन था ॻाल्हाइनि, तव्हांखे ख़बर आहे या न आहे थी कोन था ॻाल्हाइनि, ॻाल्हाइनि था पुछो न। मा यंतिक़ून फरजऊ इला अनफुसिहिम फ़क़ालू इन्नकुम अंतुम ज़ालिमून सुम नुक़िसू अला रुऊसिहिम लक़द अलिमत मा हाउलाए यंतिक़ून क़ाल अफ़तअबुदून दूनिल्लाहि मा ला यनफ़उकुम शयअन वला यदुर्रुकुम। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चवनि त छा तव्हां माना छा पोइ तअबुदून तव्हीं इबादत करियो था, मिन दूनिल्लाहि अलाह खां सवाइ, अलाह खे छॾे ॿिए खे, अलाह मा ला यनफ़उकुम जेको तव्हांखे नफ़ो नथो पहुचाए सघनि, जेके तव्हांखे नथा नफ़ो पहुचाए सघनि, शयन को ज़रो बि नुक़सानु फ़ाइदो नथा, वला यदुर्रुकुम न को तव्हांखे ज़रर पहुचाए सघनि था, नुक़सानु पहुचाए सघनि, न को फ़ाइदो पहुचाए। उफ़ लकुम, तव्हांजो उफ़ हुजे, यानी हैफ़ आहे तव्हांखे, सिंधी छा चइबो, अजब जहिड़ा माण्हू आहियो, तव्हांखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि। उफ़ लकुम वलिमा तअबुदून मिन दूनिल्लाह, ऐं अलाह खे छॾे जंहिंखे पूॼियो था उन ते बि हैफ़ आहे, उन ते बि उफ़ आहे। अफ़ला तअक़िलून, छा तव्हांखे अक़ुलु कोन्हे को, अक़ुलु किथे अथव, केॾांहुं वियो हलियो, अक़ुलु गाह खाई हलियो। अफ़ला तअक़िलून क़ालू हर्रिक़ू, मञण जे बदिरां चऊं हिनखे हाणे साड़ियोसि, विझोसि बाहि में, उछलियोसि बाहि में, साड़ियोसि। क़ालू हर्रिक़ू वंसुरू आलिहतकुम, पंहिंजे अलाहनि जी मदद करियो, वंसुरू नसरत करियो, पंहिंजे अलाहनि जी बारक कयो, अलाहनि खे बचायो। इन कुंतुम फ़ाइलीन, जेकॾहिं कुझु करण वारा आहियो त इहो कमु करियो जो हुनखे मदद करियो पंहिंजी। कुलना, अलाह सुब्हानो ताला चए थो असां चयो बाहि खे, पोइ हाणे हीअ सॼी ॻाल्हि आहे त कहिड़े नमूने सां मंजनीक में विझी वॾो ओड़ा ठाहियूं, हुन में उछलियाऊं थिए, पोइ हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम आयो, हीअं चयईं, ऐं पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त जेकॾहिं तूं त न, यानी तोखां मूंखे मदद जी ज़रूरत कान्हे, अलाह खे सॼी ख़बर आहे। पोइ अलाह ताला डायरेक्ट ॼण फरमाए थो बाहि खे ख़िताब करे, कुलना असां चयो, कुलना या नार, ए बाहि कूनी थी पओ, बरदन थधी, व सलाम, ऐं सलामती वारी थी पओ, थधी बि थी वई, हेॾी थधी न जो माॻे मारे विझे, सलामन व बरदन व सलामन, सलामती वारी थी वञे। कुलना या नार कूनी बरदन व सलामन, हाणे जो लफ़्ज़ जेको आहे सो मतिलबु माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि। असांजे रिप्ले जो कार्टून ठाहींदो हुन बि इहा ॻाल्हि कई आहे, ऐं 1937-38 मंझि पंहिंजो कराची जे शहर में ग्राहम लैंसलॉट हुयो पंहिंजो गवर्नर, उहो बि हुयो हुते मौजूदु, ऐं कॉलेज जा शागिर्द बि हुआ, प्रोफेसर बि हुया, डॉक्टर बलोच साहब बि उते हुयो, उन बि इहा ॻाल्हि कई आहे त उते ओड़ा ठाहियो, हिकिड़ो मकरानी हुआ, अलाए केरु हुआ, पोइ उन उते पंहिंजो
का शइ पढ़ी ऐं पोइ भाउ हितां लंघे वियो हिन पासे खां हुन पासे खां, पोइ ॿियनि खे बि सॾु कयईं त अचो तव्हां हाणे हींअर जपानी वपानी ॿिया बि भाइनि तां लंघंदा आहिनि, पर बहरहाल कहिड़े बि नमूने सां भाउ हिते कंट्रोल करे सघिजे थो, जो हुन में जेका सलाहियत अलाह ताला रखी आहे, जेका साड़ण जी सा अलाह ताला हुन खां वठे फुरे वठे, या मतिलबु त मौक़ूफ़ थी वञे, या जीअं बि त मतिलबु त ईअं थी वञो त हाणे इहा आयत आहे कुल ना या नार खूनी बर्दन व सलामन, जॾहिं कंहिंखे बुख़ारु हुजे वग़ैरह वग़ैरह त हीअ आयत उन ते पढ़िजे कुल ना या नार खूनी बर्दन व सलामन अला इब्राहिम, कुल ना या नार खूनी बर्दन व सलामन अला इब्राहिम, कुलना या नार खूनी बर्दन व सलामन अला इब्राहिम व अरादू बिही कैदा, हुननि त इरादो कयो वॾो, मतिलबु त रिथा वॾी ठाही ऐं रिथा बंदी जी। अलाह ताला फरमाए थो ॿियनि हंधनि ते त अहिड़ियूं रिथाऊं कयूं जो ॼण जबलनि खे हुन हटाए छॾीनि, अहिड़ियूं रिथूं। वरादू बि कैदन फजअलनाहुमुल अख़सरीन, असां अख़सर खसारे वारो, टोटे वारो, नुक़सान वारो, सभिनी खां वधीक अख़सर माना सभिनी खां वधीक नुक़सान वारो, टोटे वारो, अहिड़ी जेका हुननि पंहिंजी रिथा कई तंहिंमें ई हू सड़ी मुआ पोइ, मतिलबु त उहो उर जो शहर जेको आहे सो बर्बादु थी वियो, हुन खां पोइ अञा बि ॾठो पियो आहे। हाणे वञनि था उते माण्हू ॾिसनि था, नासरिया जे इलाइक़े में इहो बसरे जे मतिलबु त छा वेस्ट नॉर्थ वेस्ट में आहे शायदि, ऐं पंहिंजो बेबीलोन खां हेठि यानी साउथ साउथ में हूंदो कंहिं पासे, बहरहाल फुरात खां परे पासे आहे सो उहो शहर जेको उर जो, ऐं उरुशलम जेको चवंदा सैलम जो शहर आहे, हज़रत मलिक सिद्क जो शहर हुयो, ऐं उन ते पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वियो, पोइ उनखे हितां जो उर ऐं उतां जो सलम पंहिंजे ॿई उरुशलम चवनि था इन करे। पोइ बहरहाल इहा थी ॻाल्हि, अरादू बि कैदन फजअलनाहुमुल अख़सरीन व नजयनाहु व लूत, ऐं खेसि असां निजात ॾिनी, हज़रत सारा अलैहिस्सलाम सां गॾु हुई, ऐं लूत अलैहिस्सलाम जेको संदसि भाइटियो, संदसि भाउ जो पुटु हो, उहो बि संदसि गॾु हो, उन मथिसि ईमान आंदो ऐं गॾु हलिया, ऐं उन सां नौकर चाकर ॿिया जेके से हलिया, पहिरीं हारान विया, पोइ हारान मां किनान आया, किनान मां मिस्र आया, मिस्र मां वरी मोटी किनान में आया, पोइ हुते अलॻि अलॻि इलाइक़नि में वञी रहिया। बहरहाल इहा ॻाल्हि मुख़्तसिर वनजयना व लूतन इल अर्दिल लती बारकना हौलहू, हाणे इहो शाम जो सीरिया जो सॼो इलाइक़ो जेको आहे अलाह ताला हुनखे बरकत वारो चयो आहे, अॼु ॾींहं ताईं हुन में बरकत इन सेंस में बि आहे त फ़सुल ऐं नबातात, पाणी जझो आहे, ॿई फुरात ऐं दजला हितां ई लंघनि था, ऐं हिन में पाणी वाणी सुठो, ज़मीन बि भली आहे, बलदतुन तय्यबतुन व रब्बुन गफ़ूर इन जे लाइ आहे, ऐं अलाह ताला हुनखे बरकत वारो, जिते किथे शाम जो सीरिया जो ज़िक्र आयो आहे, अलाह ताला चयो बरकत में सुबहान जी असरा बि अब्दी, जेको सूरत बनी इसराईल जी आहे त इन में बि बारकना मा हौलहू, उहा ॻाल्हि कई आहे, अलाह ताला बरकत वारो कयो आहे। पर इते ई वॾी मुसीबत हिन ज़माने में बि आई आहे, इन करे जो इन्हनि खे अरबी बि अचे थी, क़ुर बि पढ़नि था, पर पोइ अलाह जे दीन ते नथा रहनि, ऐं पोइ सख़्ती जेका इन ते इन सेंस में बि थींदी, त जेकॾहिं को न हलंदो कंहिं ॻाल्हि ते, पोइ अलाह ताला उनखे जेको सख़्ती सां वरी चङा जेके हूंदा मुंहिंजा मुंधियल वीचारा, उन्हनि खां हिसाब बि अहिड़ो घटि, मतिलबु त एॾी सख़्ती सां कोन वठिबो, पर जेके ॼाणू आहिनि, इल्म वारा आहिनि, अरबी बि अचनि थी, ऐं पोइ वॾा ॾेखाव ॾियनि था त असीं मुस्लमान आहियूं, पर बुछाई वारा कमु कंदा त पोइ उनखे सख़्ती थींदी। बहरहाल इहो वनजयना व लूतन इलल अर्दिल लती बारकना फीहा, जंहिंमें असां बरकत कईसूं, उहा लिल आलमीन, सभिनी जाननि खां वधीक बरकत इन शाम जे इलाइक़े में आहे। ऐं इहे ॻाल्हियूं हज़रत रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं आहिनि त पंहिंजो जेको क़यामत थींदी त माण्हू इन ई इलाइक़े में जेके आहिनि उथंदा, मतिलबु त उनखे एॾो वहब, हाणे उन खां पोइ वहब सूरत मरियम वहब जी सूरत ई, यानी गिफ्ट ॾियणु, अलाह ताला गिफ्ट ॾियो, वहाब आहे, ऐं पंहिंजो गिफ्ट थो ॾिए। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे गिफ्ट ॾिनई, वहबना लहू इसहाक अलैहिस्सलाम व याक़ूब नाफ़िल, याक़ूब जो बि बशारत ॾिनईसि अलैहिस्सलाम जो, ऐं पंहिंजो इस्माइल अलैहिस्सलाम जो ज़िक्र
ॿियनि सूरतुनि में बि ईंदो, पहिरियों वॾो पुटु आहेसि ऐं याकूब अलैहिस्सलाम। उतां जी नबूअत जेका आहे बनी इसराईल जी सा उतां शुरू थी थिए हज़रत याकूब जे सिलसिले खां, ऐं अची हज़रत याकूब ऐं हज़रत ज़करिया ऐं यहया ऐं ईसा अलैहिस्सलाम ते ख़तमु थिए थी। उन खां पोइ वरी नबूअत वञे थी हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जो औलाद में। ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हिकिड़ो ई नबी आहे लखनि जो मट हिकिड़ो, इन करे हुन जो सिलसिलो ॼण अलॻि जी ॻाल्हि थी अचे। इन करे हिते रुॻो नालो आहे वहबना लहू इसहाक व याकूब। सूरत साफ़ात में इस्माईल अलैहिस्सलाम जो बि ज़िक्र आहे, उते हुनजी क़ुर्बानी जो बि ज़िक्र आहे। वहबना लहू इसहाक व याकूब नाफ़िल, नाफ़िल जीअं असीं नफ़िल निमाज़ूं वाधार जेके एनुअल अलाए छा चइबो आहे जेको, त उहे सुपरोगेटिव जेको पढ़ूं था, त उहे मतिलबु त नफ़िल, इन करे नफ़िल माना वाधारे। यानी याकूब त पंहिंजो इसहाक त ॾिनाईंसि, पर हुनजो बि पुटु जेको आहे वरी याकूब अलैहिस्सलाम, ऐं हुनजो ॿियो पुटु हो ईसाऊ, पोइ हुनजो ज़िक्र क़ुर शरीफ़ में कोन थो अचे, ऐं पर हुनजो भाउ हुयो, जाड़ो भाउ हज़रत इसहाक हज़रत याकूब जो। पोइ हुन नालो इसहाक व याकूब नाफ़िल व कुल्लन जअलना सालिहीन, इन्हनि सभिनी खे असां बनायोसीं सालिह। यानी इहे सभई नबूअत जेका हज़रत इसहाक जो औलाद सॼो हज़रत यहया ऐं ईसा अलैहिस्सलाम ताईं हाणे सभु सालिह हुआ। इन मां को बि जेको ग़ैर सालिह ॼण कोन हो, मतिलबु त सभई भलारा हुआ, जो उन्हनि जी ॻाल्हि भलाई सां करणु घुरिजे ऐं उन्हनि ते ईमान आणिजे, उन्हनि ते सलाम अलैकुम सलाम अलैकुम सलाम। हुन में सूरत साफ़ात में इब्राहिम सलाम हुजे, इब्राहिम ते इस्लाम हुजे, नूह ते इस्लाम हुजे, इब्राहिम मूसा ते इस्लाम हुजे, ऐं सूरत मरियम में आहे सलाम ईसा अलैहिस्सलाम ते हुजे, सलाम पंहिंजे यहया अलैहिस्सलाम ते हुजे, त इहे सलामती असांखे खपे त असीं हुननि ते सलाद मोकिलियूं ऐं सलामती मोकिलियूं। कुलना जअलना सालिहीन व जअलनाहुम अइम्मतन, ऐं असां हुनखे बनायो इमाम, अइम्मत प्लूरल आहे इमाम जो, व जअलनाहुम इन्हनि सभिनी खे असां इमाम बनायो, अइम्मतन यहदून बि अमरना, जेके असांजे अमर मुताबिक़ असांजे हुकुम मुताबिक़ हिदायत कयूं थिए माण्हुनि खे इन सभिनी। औहैना इलैहिम फ़इलल ख़ैरात, ऐं असां वही कयोसीं हुननि ते सुठनि कमनि जी, फ़इलल ख़ैरात, ख़ैरात सुठा कमु जेके भलारा कमु, जेके ख़ैरात जा कमु चङा। ख़ैरात माना ख़ैरात ॾियणु कंहिंखे, इनफ़ाक़ करणु उन माना में बि, पर ख़ैरात माना सुठा सुहिणा। ऐं ख़ैरात सूरत रहमान ऐं वाक़िया में ख़ैरात जो लफ़्ज़ जेको अचे थो, त मतिलबु त उहो हूरनि ऐं औरतुनि जे मुतलिक़, ज़ालुनि जे मुतलिक़ बि अचे थो, पर हीअ ख़ैरात हिते माना चङाई जा कमु जेके आहिनि से, जेके बि चङाई जा कम आहिनि उहे ख़ैरात। व इक़ाम सलात, ऐं हुकुम कयोसीं उन्हनि खे त निमाज़ यानी वर्शिप जेका बि हुननि जे नमूने जी हुई, उन ते जेका असां ते बि आहे, असांजे नमूने सां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका असांखे सेखारी आहे, पोइ हुननि ते इबादत जेका हुई सा पंहिंजे नमूने जी हुई। पोइ जीअं पढ़ंदा हुआ हुनमें के ॻाल्हियूं असां वटि बि मतिलबु त उहे आहिनि सभई जामे, ऐं हुननि वटि का हिकिड़ी हुई, का हिकिड़ी हुई, का हिकिड़ी हुई, की मुख़्तलिफ़ अंबिया अलैहिस्सलाम ईअं ते कयूं। त ईता इक़ाम सलात बि ज़रूरी हुई। भई ईता ज़कात, ज़कात चैरिटी जेका ॾिनो, त मतिलबु त जेको सदको ते ॾिनऊं, पैसा ते ॾिनऊं माण्हुनि खे, चैरिटी वग़ैरह जंहिंखे चइजनि, या छा बि चइजे ज़कात हुई। असां वटि ज़कात जेका आहे सा ख़ुशूसी चैरिटी आहे, 2.5% जेको माल जेको बचे, पर सदको ऐं ख़ैरात ॿियो जेको आहे अनफ़क़ू मिम्मा रज़क़हुमुल्लाह, अलाह ताला जेको बि ॾिनो आहे उन वञा ख़र्चु करणु ॿियनि नमूननि सां, सदको ॾियणु, ख़ैरात ॾियणु वग़ैरह सभई आहे। पर ज़कात ख़ुशूसनि हिकिड़ी उहा आहे जेका 2.5% बचियल माल मां, ऐं ॿियो सदको जेको ज़कात जो, ज़कात फ़ितरा वारी जेका रमज़ान जे महीने खां पोइ जेका पहिरीं शवाल खां अॻु में ॾिबी आहे, मतिलबु त उहा बि ज़कात आहे। वकानू लना आबिदीन, ऐं असांजा ई इबादत करण वारनि मज़ा हुआ, असांजा मतिलबु सुठा बाना इबादत करण वारा इबादत गुज़ार हुआ। हाणे हिते 73 आयतूं थी वञूं। लूतन लूत अलैहिस्सलाम जो अचे थो हाणे ज़िक्र ॿिनि आयतुनि में, रुॻो उहो बि था पढ़ी छॾियूं। लूतन आतैना, लूत संदसि भाइटियो आहे रसूल, ऐं उहो ॿई गॾिजी निकिता, पोइ ॿई गॾिजी विया, पंहिंजो हारान ॿई गॾिजी विया, किनान ॿई गॾिजी विया, मिस्र ॿई मोटी आया। किनान में जॾहिं तॾहिं हिकिड़ो वियो सदोम में, लूत अलैहिस्सलाम, ऐं हीअ ॿिए हंधि रहियो।
लूतन आतैना हुकमन व इल्म, लूत अलैहिस्सलाम खे बि असां हिकम ऐं इल्मु ॾिनो, व नजैना हो ऐं उनखे बि असां निजात ॾिनी, मिनल करियतिल लती कान तामिलुल ख़वास, उन करिय मां जा उन इलाइक़े मां सुदोम ऐं गुमोर जे जेके सोडोमी में मुब्तला हुआ हिन लुआती जे कम मंझि, बुछड़ाई जे कम हेमोसेक्शुअलिटी जे कम मंझि जेको परवर्शन हुई सेक्शुअल, उन जी ॻाल्हि क़ुर मंझि ॿियनि हंधनि ते तफ़सील सां ईंदी। हिते रुॻो हिकिड़ी आयत मंझि आहे हुनजो ज़िक्र, फलूतन आतैना हुकमन व इल्मन व नजैनाहु मिनल करियतिल लती कानत तामिलुल ख़बाइस, जिते हू बुछड़ा कमु कंदा हुआ, ख़बीस कमु कंदा हुआ, इहो जेको लवाती वारो, इन्नहुम कानू क़ौम सौइन फासिक़ीन, या क़ौम जेका सी बुछड़ी सौइन, बुछड़ी क़ौम हुई, बुछड़ाई वारी, फासिक़ीन, फासिक़ यानी ॼाणी वाणी, यानी डिसओबे करणु अलाह ताला जे कमनि खे, हुन फिस्क जो कमु गुनाह करणु। वदख़लनाहु, मूसा हिन में लूत अलैहिस्सलाम खे दाख़िल कयोसीं, ॿी आयतूं आहिनि हुन में, वदख़लनाहु फी रहमतिना, असां हुनखे पंहिंजे रहमत में दाख़िल कयोसीं, यानी हीअ सूरत निजात जी आहे, रहमत जी आहे ऐं पंहिंजो शफ़ाअत जी आहे। कान वदख़लनाहु फी रहमतिना इन्नहू मिनल सालिहीन, बेशक लूत अलैहिस्सलाम सालिहनि मज़ा हुयो। हाणे हिते हीअ आयत ख़तमु थी, हाणे वरी नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र ईंदो मुख़्तसिर, पोइ ॿियनि नबियनि जो ज़िक्र ईंदो त उनखे कीअं अलाह ताला निजात ॾिनी। हाणे हिते असीं पंहिंजो वक़्फ़ु था करियूं। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।